अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में टेलीफोन राब्तो, हुकूमती मुदत पूरी करण ऐं मुक़रर वक़्त ते इलेक्शन कराइण ते इत्तिफ़ाक़। आर्मी चीफ जी मुक़ररी बि आइनी तरीक़े सां करण जो फ़ैसिलो। PTI जी लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾियण ते इत्तिफ़ाक़। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असांखे धाड़ियल छॾींदड़ सर्टिफाइड चोर साबित थी वियो आहे। फितने मां जान आजी कराइण ज़रूरी आहे। नवाज़ शरीफ़ चयो त फितने खे रोकण लाइ वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर खे हिदायत करे छॾी आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त तस्दीक थियल चोर मुल्क में फ़साद चाहे थो, खेसि हर क़ीमत ते रोकियो वेंदो। असांखे एस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ बीहारण जी कोशिश कई पई वञे। आसिफ अली ज़रदारी तयारी करे छॾे, लॉन्ग मार्च खां पोइ सिंध ईंदुसि। नवाज़ शरीफ़ ॾे आयो त खेसि जेल में विझंदासीं। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे अदालत वठी वेंदुसि। नवाज़ शरीफ़ वापसी लाइ NRO जो इंतज़ार करे रहियो आहे। चाहते हैं कि लोग आइन के साथ खड़े ना हो, अफवाज पाकिस्तान आइन के साथ खड़ी ना हो, एस्टैब्लिशमेंट आइन के साथ खड़ी ना हो, अदारे आइन के साथ खड़े ना हो, इलेक्शन कमीशन आइन के साथ ना खड़ा और आपकी चोरियों, आपकी डकैतियों, आपकी नालायकी, आपकी नाअहली, आपकी करप्शन के साथ खड़े हो, तो ऐसा नहीं होगा। आपका मकसद इलेक्शन नहीं है। कल जो उन्होंने ट्वीट किया, मैं समझती हूँ कि वो इस बात का सबूत है कि जो अमीन गंडापुर जो उनके मिनिस्टर हैं, जो बंदूकों के मोर्चे लगा रहे थे, वो इमरान खान साहब के कहने पे लगा रहे थे। मुझे इस बात में पहले भी कोई शक नहीं था, लेकिन अब ये इस बात का सबूत आ गया क्योंकि उन्होंने कल कह दिया बैलेट या ब्लडशेड। और अब मुल्क के अंदर गाली देकर, बंदूकों से, खूनी इनकलाब लाने से या इस तरह की तकारीर करने से इलेक्शन नहीं मिलते। इमरान जो लॉन्ग मार्च इलेक्शन लाइ न पर रतोछाण कराइण लाइ आहे। हुकूमत मुदत पूरी कंदी, चूंडूं वक़्त ते ई थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नून लीग लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण ॼाणे थी। इमरान जो बिस्तर इस्लामाबाद पहुचण खां अॻु ई गोल थी वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी मार्शल बाबति इमरान खान जे बयान जी मज़मत कंदे चयो आहे त इमरान खान मुल्क में रतोछाण चाहे थो। इमरान इक़्तिदार वञण जी कावड़ अवाम मां कढी रहियो आहे। जमहूरी अॻुवान इदारनि खे मार्शल लाइ न आहिनि भड़काईंदा। PTI अॻुवान असद उमर सघारियुनि धुरियुनि खां इलेक्शन लाइ किरदार अदा करण जो मुतालबो करे छॾियो। असद उमर चयो आहे त हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। बहरान मां निकिरण जो वाहिद हल इलेक्शन आहे। सघारियूं धुरियूं इलेक्शन कराइण लाइ किरदार अदा कनि। मुल्क जा फ़ैसिला अमेरिका या लंडन में नथा थी सघनि। शाह महमूद कुरैशी चयो त माज़ी में फ़ौज ते तनक़ीद कंदड़ हाणे कहिड़े मुंहं सां असां ते इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। फवाद चौधरी चयो त इलेक्शन जे ऐलान बैदि ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। इमरान खे न इक़्तिदार मिलंदो, न ई मुल्क में मार्शल लॻंदी। इमरान ख़िलाफ़ आर्टिकल 76 ते केस हलाए वञे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान खान जा आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति बयान तकरारी आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त इक़्तिदार वञण बैदि इमरान चरियो थी वियो आहे। हाणे केस कुझु बि न मिलंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जे दौरे ते बीजिंग रवानो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, ख्वाजा सअद रफ़ीक, वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया बि वफ़द में मौजूद। वज़ीर आज़म चीन जे दौरे दौरान चीनी हममनसब सदर ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं कंदो। हिकु हफ़्ते अंदरि शुगर मिल्स न हलियूं त हुकूमत ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी कार्रवाई कंदासीं। सिंध हाई कोर्ट जे सिंध हुकूमत खे वार्निंग। चीफ जस्टिस अहमद अली शेख दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त हिकु हफ़्ते अंदरि कमंद जी पीड़ाई शुरू न थी त तौहीनी अदालत जी कार्रवाई कंदासीं। का बि मोहलत न ॾिनी वेंदी। हुकूमती सरबराह खे सॾाईंदासीं, अॼु ई फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। जेको हुकुम ॾियणो पवंदो ॾींदासीं। PTI अॻुवान शहबाज गिल जो नालो ECL में शामिल। ज़रियनि मूजिब शहबाज गिल जो नालो ECL में शामिल करण जी मंज़ूरी वफ़ाक़ी काबीना ॾिनी आहे। सियारो शुरू थींदे ई मुल्क में गैस जे बहरान कर खयो। ईंदड़ ॾींहनि में गैस जो बहरान संगीन थियण जो इम्कान। दरामदी गैस महांगी थियण सबबि LPG जी अघ जा बि वधण लॻा। घरेलू सिलेंडर 35 ऐं कमर्शियल सिलेंडर 134 रुपया महांगो थी वियो।
मलीर में मामे ऐं संदसि साथियुनि हथां तशदद ऐं ज़्यादती जो निशानो बणियल मासूम ॿारड़ी जी हालत ख़राब थी वई। ॿारड़ी जूं 3 आङुरियूं बि ज़ाया थी वयूं। ॿारड़ी जो ऑपरेशन सुभाणे कयो वेंदो। जिंसी ज़्यादती जी तस्दीक जी शुरूआती रिपोर्ट बाद DNA टेस्ट कराइण जो फ़ैसिलो नींगरीअ जे मामे रज़ाक लाशारी चयो आहे त अस्पताल में दवाऊं न पयूं ॾिनियूं वञनि। दवाऊं ऐं रत जूं बोतलूं ख़रीद करण जी सघन आहे मदद कई वञे। हैदराबाद जे हीराबाद वारे इलाइक़े में क़त्ल थियल 6 वरनि जी ॿारड़ी जो अञा ताईं केस दाख़िल न थियो। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में ॿारड़ी जो मौत सां आबूसार ॼण सबबु थियण जी तस्दीक, ज़्यादती जी तस्दीक न थी। पुलिस चयो आहे त वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। कराची जे मशर कॉलोनी में हुजूम हथां क़त्ल थियल 2 नौजवाननि जे क़त्ल केस जी ॿुधणी। IG सिंध ऐं DIG ॾखण चीफ जस्टिस आॾो पेश। वाक़े जी जांच रिपोर्ट बि पेश कई वई। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त वाक़े में मुलविस 15 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े में मस्जिद जे पेश इमाम जो किरदार पॉज़िटिव हो। हुन 2 मुलाज़िमनि खे बचाइण जी कोशिश कई। जन जवाबदारनि वटि सुञाणप कार्ड नाहिनि। उन्हनि ख़िलाफ़ अलॻि कार्रवाई कंदासीं। एहतजाज सभिनी जो हक़ आहे पर कानून जे हदनि में रही करे करणु घुर्जे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत मशर कॉलोनी केस में गिरफ़्तार वधीक 12 जवाबदारनि खे 7 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खे अॻभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त गिरफ़्तार कयल जवाबदारनि जो गुस्सो आहे। कराची में मशर कॉलोनी वाक़े ख़िलाफ़ एहतजाज करण ॾोह बणिजी पियो। 200 ॼणनि ते केस दाख़िल। हुकूमत जी मुदत में केस दाख़िल कयो वियो। मशर कॉलोनी साने ख़िलाफ़ कंडियारो, कंधाकोट, न्यू सैदाबाद, कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। समूरा जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े मां CM हाउस जे ऑफिसर जी गाॾी चोरी। वाक़े जो केस शाराए फैसल ते थाणे ते दाख़िल कयो वियो। केस जे फरियादी मोहम्मद अली चयो आहे त सरकारी ऑफिसर हुअण सबबि गाॾी मिलियल आहे। गाॾी राति जो 1 वॻे घर ॿाहिरियां बीहारी हुई जेका चोरी थी वई आहे। कराची जे कश्मीर कॉलोनी में ज़हनी माज़ूर नारी सां घर में मुबैना ज़्यादती। जवाबदार माज़ूर नारी खे संदसि घर में जिंसी हवस जो निशानो बणायो। केस दाख़िल। बजट के बावजूद भी जेका पास आवाम को पानी न मिले तो कहिड़े कम जो वो बजट हज़ारी मसला थियनि था। हेपेटाइटिस C जा पेशेंट थियनि था। असां हुकूमत खे चऊं था जल्द ई जल्द असांखे को रिलीफ थियो वञे। जेकाबाद में बरसातुनि बाद वाटर सप्लाई स्कीम नाकारा थी वई। शहर खे 2 महीननि खां पीअण जे पाणी जी फराहमी बंदि पियल। 3 लख आबादी पाणी जी सहूलियत खां महरूम। शहरनि जो चवणु आहे त वाटर सप्लाई मां पाणी फराहमी बंदि थियण सबबि महांगे अघ ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहियूं। खैरपुर पुलिस बौद्ध मुतासिरनि जो इमदादी सामान विकिरो कंदड़ गिरोह खे गिरफ़्तार करे वरितो। राशन बैग्स सां भरियल 2 गाॾियूं हथ। SSP मूजिबि जवाबदार मसूद कलोड़ो, हौद खान खासकली, लियाकत मल्हा ऐं ज़ाहिद मल्हा ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार मुतासिरनि जो सामान सस्ते अघ ते मार्केट में विकिरो कंदा हुआ। KTN ग्रुप तरफ़ां संजय बौद्ध मुतासिर इलाइक़नि में एकता मेडिकल कैंप्स लॻाइण जो सिलसिलो शुरू। मुरीद अस्पताल जे सहकार सां लॻंदड़ मेडिकल कैंप्स में माहिर डॉक्टर मरीज़नि जी चकास कंदा। एकता मेडिकल कैंप्स ते मरीज़नि जूं मुफ़्त टेस्टूं ऐं दवाऊं बि ॾिनियूं वेंदियूं।
T20 वर्ल्ड कप जे ग्रुप 1 जी मैच में श्रीलंका अफगानिस्तान के 6 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। इवेंट जी ॿी मैच में इंग्लैंड न्यूज़ीलैंड के मैच खटण लाइ 180 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। जॉर्ज बिटलॉ 73 रन्सूं ठाहे निमाए रहियो। न्यूज़ीलैंड जी बैटिंग जारी।